नाज़ नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संजहा सैयद नाज़रीन आऊं अली रज़ा मंगी नज़र वजूं तन वक्त जी ख़ास कराची यूनिवर्सिटी में चीनी उस्तादन की गाड़ी ते आपघाती बम हमलो 3 चीनी उस्तादन समेत 4 ॼणा मारिजी विया। रेंजर्स एहलकारन समेत 4 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब यूनिवर्सिटी अंदर औरत बमबार चीनी उस्तादन की गाड़ी वेझो धमाको कयो। मारिजी वियलनि में 2 लेडी टीचर्स, 1 मर्द ऐं 1 ड्राइवर शामिल आहिनि। CTD इंचार्ज राजा उमर ख़िताब कयो आहे। धमाको आपघाती हो ऐं धमाके में बाल बेयरिंग इस्तेमाल कयो वियो। बारूदी मवाद मक़ामी सतह जो नाहे। धमाकेदार मवाद स्कूली बैग में हो। चीनी शहरनि जी गाड़ी भरिसां अचण ते औरत पाण खे धमाके सां उॾायो। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती बम धमाके जा CCTV फुटेज मंज़र आम थे अची विया। फुटेज में ॾिसी सघिजे थो त बुरको पातल औरत वैन वेझो ईंदे ई पाण खे धमाके सां उॾाए रही आहे। धमाके खां पोइ गाड़ी जे साम्हूं मोटरसाइकिल ते रेंजर्स एहलकार ईंदे नज़र अची रहिया आहिनि। धमाके सां गाड़ी जो सीधे पासे वारो हिसो तबाह थी वियो। धुएं सां ई कैमरा बंदि थी वञे थी। गाड़ी में बाहि लॻी वञे थी। हिकु दहशतगर्द ग्रुप आपघाती बमबार छोकिरीअ जी तस्वीर जारी कंदे धमाके जी ज़िम्मेवारी क़बूल वरिती आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह धमाके जो नोटिस वठी छॾियो। IG सिंध ऐं कमिश्नर खां रिपोर्ट तलब। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चीनी कॉन्सुलेट पहुची वियो। कौंसल जनरल सां मुलाक़ात। धमाके में चीनी शहर जे मारिजण ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर पारां चीनी कौंसल जनरल के वाक़े जी मुकमल जांच जी ख़ातिरी। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कुझु साज़िशी अंसरनि खे पाक चीन दोस्ती पसंदि न आहे। हिन क़िस्म जी सोच ऐं किरदारनि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची धमाके जो नोटिस वठी छॾियो। IG सिंध खां रिपोर्ट तलब। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाक चीन दोस्तीअ खे कॾहिं बि नुक़सानु पहुचाइणु न ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त दहशतगर्द पाकिस्तान जा दुश्मन आहिनि। इतिहाद ऐं इज्तिमाही कोशिशुनि सां ई दहशतगर्दी जो ख़ात्मो आणींदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कराची धमाके जी मज़म्मत। सूबाई वज़ीर शर्जील मेमण, नासिर हुसैन शाह, मुकेश कुमार चावला ऐं ॿिया वज़ीर बि कराची यूनिवर्सिटी में धमाके वारे हंधि पहुता। धमाके वारे हंधि जो जाइज़ो वरितो। शर्जील मेमण धमाके ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त हीउ हादसो न पर दहशतगर्दी आहे। जांच कमेटी जोड़ी आहे। पुलिस ऐं ॿिया इदारा जांच करे रहिया आहिनि। बुज़दिल माण्हू अहिड़ी कार्रवाई करे सघनि था। धमाके में मुलविस दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।